इन जे करे जो अल्लाह तव्हांखे पंहिंजो नेमतूं अता फरमाए थो। माल अल्लाह तव्हांखे ॾिना, मिल्कियतूं अल्लाह तव्हांखे ॾिनियूं, धन दरावटूं अल्लाह तव्हांखे ॾिनियूं, अखियूं तव्हांखे अल्लाह ॾिनियूं, कन ॿुधण जे लाइ अल्लाह ॾिना, ज़ुबान तव्हांखे ॻाल्हाइण जे लाइ अल्लाह ॾिनी। अणखुट अल्लाह जो नेमतूं तव्हांखे मिलियूं। अल्लाह सां मुहबत कयो इन जे लाइ त ख़ुदा तव्हांखे नेमतूं अता फरमाए थो। वा अहिब्बूनी, हुजूर फरमायो मूंसां मुहबत कयो अल्लाह जे मुहबत जे करे, ऐं मुंहिंजे क़रीबनि सां मां मोहम्मद जे करे मुहबत कंदा कयो। असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल सां मुहबत कयूं था हुजूर जे करे, हुजूर जे औलाद सां मुहबत कयूं था हुजूर जे करे, हुजूर जे क़रीबनि सां मुहबत कयूं था रसूलुल्लाह जे करे। जो सुभान अल्लाह। जंहिंजो पंजतन पाक सां प्यार न, जेको मञींदो चारई यार न। जंहिंजो पंजतन पाक सां प्यार न, जेको मञींदो चारई यार ना, तुंहिंजे कलमे जो एतबार न, तन तड़ियलनि खां सीधार आहियूं। असीं हैदर जा हक़दार आहियूं, कंदा आले नबीअ सां प्यार आहियूं।